नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवान ख़ुर्शीद शाह जी रिहाई जो हुकुम 16 जनवरी 2019 ताईं मुलतवी करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासे वारे केस में ख़ुर्शीद शाह जी ज़मानत ते आज़ादी वारी एहतसाब अदालत जो फ़ैसिलो कालादम करार ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्कल बेंच में नेब जे दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिं में PPMA ने ख़ुर्शीद शाह खे ज़मानत ते आज़ाद करण वारे एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज कयो वियो। ॿुधणी दौरान नेब प्रोसिक्यूटर दलील ॾिना ऐं ख़ुर्शीद शाह जे वकील जवाब जमा करण सां गॾु दलील बि ॾिना आहिनि। ॿुधणी दौरान PPMA ने ख़ुर्शीद शाह जी गैर हाज़िरी ते अदालत कावड़ जो इज़हार कयो ऐं पुछाणो कयो आहे त ख़ुर्शीद शाह छो न पेश थियो आहे, जंहिं ते वकील चयो त मुंहिंजे असील खे तलबी नोटिस न मिलियो आहे। नेब प्रोसिक्यूटर एतराज़ वराईंदे चयो त हिन ख़ुर्शीद शाह जी घर वञी नोटिस ॾिनो। PPMA जे वकील दलील ॾींदे चयो त ख़ुर्शीद शाह जेल डिस्टेंट में आहे, नोटिस जेल इख्तियारनि खे ॾियणु घुर्जे हा। संदुसि असली जी आज़ादी लाइ केर बि ज़मानती मचलका वठी न रहियो आहे। सिंध हाई कोर्ट एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे कालादम करार ॾींदे आमदनी खां वधीक असासनि केस में ख़ुर्शीद शाह जी ज़मानत रद्द करे छॾी आहे, जॾहिं त दरख़्वास्त ते ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।